नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे क़दीमी क़ब्रिस्तान में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां क़ब्रिस्तान ॾे वेंदड़ माण्हुनि ते मुबीना तौरु हिकु नामालूम माण्हू ते हमिलो करण जूं अफ़वाहूं, जंहिं सबबु 2 ॾींहंनि खां समूरे शहर में ख़ौफ़ हरास फैलियल आहे। जॾहिं त इलाइक़े जे माण्हुनि जो चवण त ही सभु कूड़, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। इन मौक़े ते इलाइक़े जे माण्हुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कई असांजी बनी है पाणी वारो असां का बि शइ वॻा कुझु ॾिठो कोन, वाक़ई ॻाल्हियूं हलनि पियूं अहिड़ियूं। बाक़ी असां त 24 कलाक राति ॾींहुं त मटियूं, पर रस्तो ई असांजो इहो ई आहे, बनियूं आहिनि वग़ैरह, पर असां अहिड़ो कुझु हिते ॾिठो कोन अञा। मुंहिंजे ख़्याल में त इहो ख़ौफ़ फैलायो वञे, छो जो असां 2-3 ॾींहं खां वठी तस्दीक ॾाढी कई आहे हिते, ॻोल्हा कई आहे माण्हुनि वग़ैरह, पर अहिड़ो कुझु असां ॾिठो कोन अञा ताईं। असांजे तर में त अहिड़ो कुझु आहे कोन, ख़ाली अफ़वाह आहे, बकवास आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। मुंहिंजी 30 साल उमिरि आहे। अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे, शहर वॾो थी वियो हलियो, पब्लिक वधी वई हलिया, माण्हू जाम थी वञनि हलिया, इहे शयूं थोरी हूंदियूं यार। न चवनि था हितां माण्हू अचे तो 2 टिनि थमीअनि न उहे माण्हू न इहे ख़ाली अफ़वाहूं हलनि पियूं, बसि इहे ख़ाली ॻाल्हि हिकिड़ी हूंदी हुई हले, अहिड़ो को मसइलो कोन्हे। असांखे त खाली ॻाल्हि आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।